अस्सलाम वालेकुम महतरीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल पंहिंजावेरी जी नई अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों। कहिड़ा कहिड़ा अदाकार पंहिंजावेरी ड्रामे में शामिल थी चुका आहिनि ऐं कहिड़ा नवां अञा शामिल थींदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त आज़म मिंगल मुख्य किरदारु जेको आहे पंहिंजावेरी ड्रामे में हूंदो। उन सां गॾोगॾु सना रज़ा बि हूंदी जंहिं मंसूर खान जी माउ जो किरदारु कयो हुयो दुलाब में, ऐं उन सां गॾोगॾु इजाज़ मल्हाह बि हूंदो जंहिं पीरल जो किरदारु कयो उन में दुलाब ड्रामे में। तव्हांखे यादि हूंदो या हाकिम खान जो किरदारु कयो ज़हर ज़िंदगी में। इहो बि जेको आहे पंहिंजावेरी ड्रामे में शामिल थी चुको आहे। रिमशा शहज़ादी जंहिं मीरा जो किरदारु कयो ज़हर ज़िंदगी में, इहा बि जेको आहे वरी ॿीहर आज़म मिंगल जी जोड़ी में अची रही आहे इन पंहिंजावेरी ड्रामे में। ऐं ही अदाकार बि आहिनि काफ़ी जेको आहे न सुठा सुठा अदाकार। मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो त दुलाब ड्रामा ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे वारी जेका बि टीम आहे इहा ॿीहर हिकु भेरो पंहिंजावेरी ड्रामे में तव्हांखे नज़र ईंदी। जेका मां नाला ॿुधाया इहे तव्हांखे ख़बर आहे त ज़हर ज़िंदगी ऐं दुलाब में इहे अदाकार कमु करे चुका आहिनि। हाणे जेको आहे पंहिंजावेरी में इहे हूंदा। अञा सिलेक्ट ॿिया नाला बि करे रहियो आहे खजू साहब, उन्हनि जा नाला बि तमामु जल्द साम्हूं रखंदो ऐं उहे बि तव्हांखे तमामु जल्द असां अपडेट्स ॾींदासीं। ऐं जेको आहे खजू साहब साॻी टीम बक़ाया बि खणंदो जेका दुलाब में हुई। ऐं पंहिंजावेरी शूटिंग मुकमल थींदी वञी, शुरूआति थींदी ईद खां पोइ। हाई लेवल जो ही वॾो मेगा सोप सीरियल ड्रामो अचण वारो आहे।